रसूल अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अतअमना वसकाना वजअलना मिनल मुस्लिमीन मुमिनीन। मुझा करीम रब नबी सरदार जी ते सलवात थी या रब तू पान भी सलवात पढ़े, फ़रिश्ता सलवात पढ़न ऐं ईमान वारन के सलवात जो तो हुकुम दिनो वा। रब हिते लख सलवात थी या बियो लख सलवात जो मिलियो वा। महबूब जी सलवात जे सदके साईं मरहूम उस्ताद रोशन अली साईं जंहिंजो अॼु चालीहो आहे, उनजे सवाब ख़ातिर सलवात थी। मौला उस्ताद रोशन अली साईं खे जन्नतुल फिरदौस में नबी साईं जो पाड़ो कचहरी ग़ुलामी नसीब फरमा। मौला मिठे मोहम्मद जो वास्तो थी उस्ताद रोशन अली साईं जे पुटनि खे वॾी हयाती अता फरमा। साईं जिस्कम सीनियर वाइस चेयरमैन मोहतरम जनाब आशिक़ रसूल साईं मोहतरम अमजद ख़ान महेसर साईं खे, उस्ताद मक़सूद अली महेसर साईं खे मौला सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। मौला जेके बि अॼु महेसर हिन दुआ में आया, अम्मा बतूल जे बचड़नि जो वास्तो थी सभिनी महेसरनि जे बचड़नि ते जेके मुश्किलातूं बीमारियूं सभु दूर फरमा। हे घर ऐं घर वारा तुंहिंजे साम तुंहिंजी पनाह में हर मुश्किलात खां बीमारी खां पनाह पनाह अता फरमा। साईं बाबा साईं अमजद साईं बाबा साईं खे रोज़ी में ज़ाहिरी गैबी गंज गंज अता फरमा। नबी साईं जे सदके हिननि खे मौला वॾी हयाती ॾे तुंहिंजे साम में तुंहिंजी पनाह में। जुमिला जेके बि आया सभिनी जो बेड़ो तार। सल्लल्लाहु अलैका या सैयदी या मुर्शिदी या रसूल अल्लाह उनज़र हालना या हबीब अल्लाह इस्मा कालना अगिसनी फी सबीलिल्लाह खैर खैर ला इलाहा